ठट्टू में गोराबारी सामुंडी पट्टी जे आबादकारनि उॾेरो लाल पेराज खे पको करे साइज़ घटाइण ख़िलाफ़ ॻाढ़ो शहर में एहतिजाजी रैली कढी। रैली जी अॻवानी फैज़ला शारी मीर मोहम्मद इन ॿिनि आबादकारनि कई। ॻाढ़ो बाईपास खां पैदल मार्च करे हथनि में झंडा खणी तक जे चूंडल नुमाइंदनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे प्रेस ॻाढ़ो पहुची ऐं एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे घुर कई त उॾेरो लाल पेराज खे पको करणु हितां जे नंढनि आबादकारनि जो मुआइशी क़त्ल आहे। आबादकारनि जो चवणु आहे त हिकु साज़िश तहत पेराज खे पको करण जी आड़ में पेराज जे सील वेकर साइज़ घटाए क़रीब मिस्कीन नंढनि आबादकारनि जो क़दीमी पाणी वारियूं पेचूं गैर क़ानूनी करार ॾेई बंदि कयूं वेंदियूं, जेको असांखे हरगिज़ मंज़ूर नाहे। हिननि सेशन कोर्ट ठट्टो खे अपील कई त सेशन कोर्ट ठट्टो जो जज इन मामले जो नोटिस वठे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।